खानपुर महर वेझो जरवार शहर में पाकिस्तान गबोल बलोच वेलफेयर एसोसिएशन पगवा पारां घोटकी पुलिस जे ज़ुल्म व बरबियत ऐं बेरहमाने कार्रवाइनि ऐं बदतरीन रियासती दहशतगर्दी करे कूड़ो पुलिस मुक़ाबलो ॾियण लाइ जरवार वासी नौजवान अब्दुल रहीम गबोल खे हाफ फिराई करे ज़िंदगी भर माज़ूर करण वारे ज़्यादती के ख़िलाफ़ पगवा ज़िले घोटकी के सदर ग़ुलाम यासीन गबोल, जनरल सेक्रेटरी कवड़ो खान गबोल ऐं ॿिन्ही जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें पगवा ज़िले घोटकी समेत तालुक़नि जे उहिदेदारनि ऐं गबोल क़ौम जे माण्हुनि वॾी अंग में शिरकत कई ऐं घोटकी पुलिस जे ज़ुल्म व बरबियत ऐं ज़ालमानी कार्रवाइनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी पगवा घोटकी जे उहिदेदारनि जे ताउन सां कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरो कंदड़नि मीडिया सां इज़हार कंदे चयो त अब्दुल रहीम गबोल पनवाकिल खां वापसि घर अची रहियो हो त रस्ते में घोटकी में एस एक्शन थाणे जे SHO अब्दुल मालिक भुट्टो गाॾी तां लही पुलिस जो कूड़ो मुक़ाबलो ॼाणाए हाफ फिराई करे नौजवान खे ज़िंदगी लाइ माज़ूर बणाए छॾियो आहे। घोटकी पुलिस जे अहिड़े रियासती दहशतगर्दी ऐं ज़ुल्म कार्रवाई जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं पुलिस जी कारकर्दगी ते सख़्त लफ़्ज़नि में तनक़ीद कयूं था ऐं घोटकी पुलिस पंहिंजी अदालत लॻाए सज़ा पिणु ॾियणु घुर्जे। अदालत जी तौहीन कई आहे। मुज़ाहिरीन चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान वज़ीर अला सिंध हाजी सिंध DIG सखर ऐं इंसानी हक़नि वारी तंज़ीमनि तोड़े ॿिनि इदारनि खां मुतालबो कयो आहे त SSP घोटकी उमिरि तुफ़िल SHO घोटकी थाणो सेक्शन अब्दुल मालिक भुट्टो ऐं मलवस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे खेसि केस दाख़िल करे नौजवान अब्दुल रहीम गबोल खे